अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। ग्रैंड अलायंस हिकु दफ़ो ॿीहर सिंध त छा पर वफ़ाक़ी हुकूमत ऐं वफ़ाक़ में बि हिकु दफ़ो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ ग्रैंड अलायंस जेको आहे उहो इतिहाद ठहिणु वञे पियो। हाणे उन ग्रैंड अलायंस में हिन दफ़े थिए ईअं थो त जेके वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते PTI, उनखां अलावा महमूद ख़ान अचकज़ई ऐं जेके बि ख़ासि तौर ते JUI वफ़ाक़ी लेवल ते जेके पार्टियूं आहिनि हुकूमत जे अगेंस्ट, उन्हनि जो ऑलरेडी इतिहाद कोन हुयो, लेकिन उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जूं मुलाक़ातूं थींदियूं रहनि थियूं। पर हींअर उन्हनि जेका आहे पंहिंजी सियासी जदोजहद वधाए छॾी आहे, तेज़ करे छॾी आहे। हाणे हू स्ट्रगल कनि पिया त सिंध जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि ऑन बोर्ड वठी करे, उन्हनि खे बि गॾिजी हलाए करे वफ़ाक़ी सतह ते हुकूमत खे टफ टाइम ॾिजे। ऐं ख़ासि तौर ते पाणी जो मामिलो, केलाननि जो मामिलो जेको आहे उन हवाले सां पाण मुसलसल प्रोग्रामनि में डिबेट कंदा आया आहियूं। उन्हनि पाणी जे हवाले सां PTI हुजे, महमूद ख़ान अचकज़ई हुजे, उनखां अलावा सिंध जूं पार्टियूं हिकु पेट ते आहिनि पाणी जे मामले ते। उन्हनि जो हिकु ई चवणु आहे त हीउ जेको पाणी ऐं 6 कैनालनि वारो जेको मामिलो आहे इहो इंतिहाई संजीदा आहे। इन मामले ते असां सिंध जे अवाम सां गॾु आहियूं ऐं इहो हिकिड़ी वॾी स्टेटमेंट आहे। उनखां अलावा कल्ह बि ऐं 2 ॾींहं पहिरियां बि PTI जा जेके अॻवान आहिनि उहे हिते सिंध में आया ऐं सिंध में हिते GDA जी अॻवाननि सां उन्हनि जी मुलाक़ात थी ऐं उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। उन्हनि जो इहो चवणु हो त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हुजे, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी हुजे या उनखां जुडिशरी हुजे, उनखां अलावा प्रेस मीडिया हुजे, पीका एक्ट समेत 26th अमेंडमेंट, उन्हनि ओवरऑल कंक्लूजन कयो त हिन मामले ते जेको आहे हुकूमत उन हवाले सां हुकूमत खे टफ टाइम ॾियणु खपे ऐं असां पीका एक्ट हुजे, 26th अमेंडमेंट हुजे, उनखे सपोर्टर न आहियूं, उनजी मज़म्मत कयूं था। सहाफ़ियुनि जी आज़ादी, सहाफ़ियुनि जा हक़ूक़ हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि पाणी मामले ते बि मज़म्मत कई आहे। हिकु तरफ़ GDA हुजे, जेके पार्टियूं आहिनि तहरीक तहफ़ुज़ आइन उहे हुजनि, ॿिए तरफ़ GDA हुजे, सिंध जूं पार्टियूं हुजनि, पाणी जे मामले ते उहे गॾु आहिनि। उनखां अलावा पॉलिटिकल हवाले सां उहे हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ बि हिकु पेट ते आहिनि। इन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं त थिए छा थो बेसिकली, छा PTI या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे हिकु पेट ते अची करे पीपल्स पार्टी ऐं नून लीग खे टफ टाइम ॾींदा? छा इहे जेको ग्रैंड अलायंस हिननि ठाहियो आहे उन ग्रैंड अलायंस ठाहिण में कामयाबु वेंदा? छा इहे पार्टियूं हुकूमत खे हटाइण लाइ का स्ट्रगल कंदा या उनखां अलावा पाणी मामले ते जेका रिथ आहे उन खे रद्द कराए सघंदा? इहे सॼा क्वेश्चन्स आहिनि, ज़ाहिर इन्हनि जो पाण जाइज़ो वठंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर तर्जुमा निगार इनाम भट्टी साहब। इनाम भट्टी साहब, प्रोग्राम में अव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी। इनाम साहब, सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो बेसिकली थिए छा थो? PTI जा वफ़ाक़ी जेके अॻवान आहिनि या जेके वफ़ाक़ में जिन जो पॉलिटिकली रोल रहियो आहे उहे हिननि सिंध जो रुख़ कयो आहे। सिंध में GDA समेत जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि सां गॾु बीठा आहिनि पाणी जे मामले ते, पीका एक्ट जे मामले ते, 26th अमेंडमेंट जे मामले ते। थियणु छा वञे पियो? तव्हांखे छा थो लॻे, छा हीउ जेको ग्रैंड अलायंस ठहे पियो इहो कामयाबु वेंदो ऐं हुकूमत खे टफ टाइम ॾींदो? इसाक सभ खां पहिरीं त इहो जेको हींअर तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जो वफ़द सिंध पहुतो, इन्हनि जी कोशिश गुज़िरियल साल खां वठी हलंदड़ हुई त सिंध जे अंदरि अची राब्ता कनि ऐं जीअं हुननि ॿियनि हंधनि ते KPK बलूचिस्तान में पंहिंजो 2 टे जलसा कया हुआ, पर मुसलसिल कुझु सबबनि जे करे उहो डिले थींदो रहियो। पर हींअर जेका उहा पेशरफ़ थी उन में जेके मुस्बत शयूं नज़र आयूं त उन में पीर पागारे जी मुलाक़ात खां पोइ इहो यकीन ॾियारणु त हू मौजूदा वक़्त में तरह सां इक़्तिदार में वेठल जेका धुर आहे पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून, उन जे लाइ हू सम्झनि था त इन्हनि खां तॾहिं ई निजात थी सघे थी जॾहिं रियासत जे अंदरि हिकिड़ी इहा सोच पैदा थिए त हींअर माण्हुनि खे, वोट खे ऐं सियासी जमायतुनि खे जेका आहे सा उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहणु छॾियो त उहे जेका बि तब्दीली चाहिनि उन जे ज़रिए अचे। ही बार बार जेका इंजीनियर्ड तब्दीली अचे उन्हनि में उहा ख़तमु थियणु खपे। उन जे ई करे ही जेका शइ हींअर थी आहे त उन में तहरीक तहफ़ुज़ पाकिस्तान जो नुक़्तो जेको आइन वारो आहे उन में आहे इहो त आया आइन जे मुताबिक़ मुल्क खे हलणु खपे
या मावराए आइन जेके फ़ैसिला थियनि था उन ते पोइ जंहिंखे जी नीनाम साहब, जी नाम साहब, आवाज़ अचे पियो? जी नाम साहब, नाज़रीन राब्तो असांजो मुनक़दा थी चुको आहे। पाण कोशिशि कंदासूं हिकु दफ़ो ॿीहर इनाम साहब खे प्रोग्राम में लाइन ते वठण लाइ। नाज़रीन पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं पॉलिटिकल चेंजिंग जे हवाले सां। हींअर पॉलिटिकल ॾिठो वञे ग्राउंड रियलिटीज़ में हिकु तरफ़ पीपल्स पार्टी ऐं नून लीग जेके आहिनि उहे हुकूमत में शामिल आहिनि, ॿिए तरफ़ अपोज़िशन पार्टियूं उहे हिकु थियण वञनि पियूं, इतिहाद ठहण वञनि पियूं, जंहिंमें JUI हुजे या ॿियूं सियासी पार्टियूं हुजनि उहे सॼी शामिल आहिनि, GDA बि शामिल आहे। उन हवाले सां जेकॾहिं छा उहे पाण में इतिहाद ठाहे करे का स्ट्रेटजी ठाहिनि था, छा को उहो जदोजहद करनि था, त छा हुकूमत जे लाइ मुश्किल थींदो उन्हनि खे डील करण जे लाइ? छाकाणि त हुकूमत अॻे ई मोझारे जो शिकार रही आहे। हुकूमत वटि पहिरियां बि केतिरा ई चैलेंजिस आहिनि ऐं मथां कानून साज़ी जे मथां कानून साज़ी थिए पई। अवाम जे अॻियां पॉलिटिकल जेका आहे उहा जेको वैल्यू आहे उहो नून लीग जो स्पेशली न रहियो आहे। पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कजे त पीपल्स पार्टी मुसलसल सहाफ़ियुनि सां गॾु हूंदी हुई, पर हाणे उहा दावा बि नथी करे सघिजे त हू सहाफ़ियुनि सां गॾु आहे, छाकाणि त पीका एक्ट जे हवाले सां उन्हनि सपोर्ट कयो आहे उनखे। त उन हवाले सां ॿिए तरफ़ जेकी ही पाणी जो मामिलो आहे उहो इंतिहाई संजीदा मामिलो आहे। सिंध जूं कॉम्प्रेस पार्टियूं हुजनि, सियासी पार्टियूं हुजनि, उन्हनि जा एहतजाज थियनि पिया। मुसलसल जेको सिंध जो अवाम आहे उहो उनखे रिजेक्ट करे चुको आहे त सिंधू मां केनाल न कढणु ॾिना वेंदा कंहिं बि सूरत में। हाणे ठहनि था या नथा ठहनि उहा हिकिड़ी ॿी डिबेट आहे। हिकु दफ़ो ॿीहर पाण खे प्रोग्राम में इनाम भट्टी साहब जॉइन कयो आहे। इनाम साहब हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इनाम साहब मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो अव्हां न? जी जी बिल्कुलु हाणे क्लियर आहे। जी इनाम साहब कंटिन्यू कजो प्लीज़। त मूं इहो पियो चयो त पाकिस्तान जे आइन में जेके वाइदा कयल आहिनि अवाम सां ऐं जेके पाकिस्तान जे वफ़ाक़ में शामिल वहदतूं आहिनि उन्हनि सां, उन्हनि खे जॾहिं बार बार टोड़ियो थो वञे ऐं किन ताक़तवर धुरियुनि जे तरफ़ां मनपसंद माण्हुनि खे इक़्तिदार में आणण जे लाइ चोर दरवाज़नि जे वसीले उन्हनि खे इक़्तिदार में जॾहिं आंदो थो वञे, उन जी रस्ता रोक करण जे लाइ हमेशह कोशिशि थींदी रही आहे। माज़ी में बि जेके बि अहिड़े क़िस्म जा अलायंस ठहिया उन्हनि में इहा ई असुल बुनियादी नुक़्तो हुयो त हीउ रस्तो बंदि थियणु खपे जेको इंजीनियर तरीक़नि सां इक़्तिदार ताईं माण्हुनि खे आणणु, विहारणु, लाहिणु ऐं वरी जॾहिं हुननि खे चाहियो वरी लत हणी छॾियो, इहो ख़तमु थियणु खपे। हींअर बि जेको मेन बुनियादी जेको नुक़्तो आहे तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जो, उहो इहो ई आहे त आइन जी बालादस्ती ऐं उन में आइन में कयल जेके वाइदा आहिनि उन्हनि खे कीअं यकीनी बणाइजे ऐं ॿियो हर इदारे खे पंहिंजे पंहिंजे दायरे में रही करे पंहिंजो कमु करणु खपे, चाहे उहा जुडिशरी हुजे, चाहे उहा अस्करी क़ुवतूं हुजनि, चाहे पार्लियामेंट हुजे या ॿियो कोई गुज़ारो हुजे। पर हिते जॾहिं बैलेंस ऑफ पावर जे बजाए पावर जो इस्तेमालु करे पंहिंजे पसंदि जा फ़ैसिला वरिता था वञनि, तॾहिं मुल्क में हमेशह तमामु वॾो क्यास पैदा थियो आहे। त हींअर बि जेका मुल्क जी सूरत हाल आहे जंहिंमें जेको अदब इस्तेहकाम आहे उनजो सबबु हिकिड़ो इहो आहे। असां गॾोगॾु ही जेके फ़ैसिला थिया आहिनि, SICF जो क़याम मुकमिल तरह ते मावराए आइन आहे जेको आइन जे मुताबिक़ कोन्हे। 26 आइनी तरमीम जुडिशरी जो पूरो सिस्टम तबाह कंदड़ आहे, उहो आइन खे जेको आहे सो तबाह करे थो। उन जे बाद जेके हाणे सूरत हाल थी आहे, पीका जो तब्दीलियूं जेके हुजनि, उन खां पोइ हाणे कंहिं बि तरह सां चई नथो सघिजे त हिन मुल्क में का जमहूरियत आहे जंहिं जमहूरियत जी 73 जे आइन में खणी चइजे त उन में ॻाल्हि कयल वाइदो कयल हुयो या जेके शयूं लिखियल आहिनि, हाणे त उहे सभु तब्दील थी वियूं। त तंहिंजे करे हाणे जेका ही सॼी सभिनी जमायतुनि जी गॾियल कोशिशि आहे उहा इहा आहे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं उन्हनि सां इतिहादी जेके इक़्तिदार में MPN या ॿिया जेके वेठल आहिनि उन्हनि खां सवाइ जेके बि मुल्क जी जमायतूं आहिनि उहे गॾिजी हिकिड़ो लाइ अमल जोड़नि। त हींअर जेका दावत खणी आया हुया TTP यानी तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान वारा, उनमें ख़ासि करे जंहिंमें महमूद खान अचकज़ई जेको हुनखे लीड करे पियो, त हुननि जो इहो ई मौक़िफ़ हो त पाण सभई गॾिजी इहो रस्तो बंदि करायूं। इहा जेका सियासत जे अंदरि मुदाख़लत थिए थी ऐं इक़्तिदार जी बार बार मुंतक़ी जेका चोर दरवाज़नि खां वोट जी इंजीनियरिंग जे ज़रिए थिए थी उनखे कीअं बि करे रोकजे ऐं उन्हनि में इहे सभु शयूं अचनि थियूं। त मुंहिंजे ख़्याल में हींअर पहिरियों दफ़ो सिंध में GDA
ऐं उन सां गॾु जेके ॿियूं जमायतूं आहिनि, ख़ासि करे सिंध यूनाइटेड पार्टी उसूली तौर ते उन्हनि इहो फ़ैसिलो करे वरितो आहे त हू उन कॉन्फ्रेंस में बि शरीक थींदा। ऐं 26 ऐं 27 तारीख़ ते इस्लामाबाद में उहो नेशनल डायलॉग आहे 2 ॾींहंनि जो। उन 2 ॾींहंनि जे नेशनल डायलॉग में इहो तय कयो वेंदो त ईंदड़ वक़्त में मुल्क जे लाइ कहिड़ो रस्तो अख़्तियार करणु खपे इन्हनि सियासी जमायतुनि खे। ऐं उन में यकीनी तौर ते सिंध जे जमायतुनि जॾहिं पंहिंजो इहो नुक़्तो रखियो त असांजे इन्हनि सभिनी आइन जे बहाली या तहफ़ुज़ या इन्हनि सभिनी जेके कयल तरमीमूं आहिनि PDM जी हुकूमत खां बाद उन्हनि जी वापसी सां गॾोगॾु हिकिड़ो वॾो मसइलो असांजो ई 6 केनालनि, ख़ासि करे चोलिस्तान केनाल ऐं SICF जे ज़रिए सिंध जूं ज़मीनूं, सिंध अच्छा जी इनाम साहब, मैदनियात। सुभाणे पीर पगारा साहब जी सदारत में 5 फरवरी ते जेको आहे उहो इजलास थियण वञे पियो ऐं उन में अहम फ़ैसिला अचण जा इम्कान आहिनि। अहम फ़ैसिला जेके थींदा, ख़ासि तौर ते मुर्तज़ा जतोई साहब जी जेका गिरफ़्तारी आहे या उन खां अलावा जेको पॉलिटिकल इंस्टेबिलिटी आहे या जेके हुकूमतुनि जूं हिन महल जेके इशूज़ आहिनि उन हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जदोजहद करण जे हवाले सां तव्हां छा था सम्झो, कहिड़ा फ़ैसिला अचण जा इम्कान आहिनि, छा डिसाइड थिए थो सुभाणे? मुल्कगीर सियासी तहरीक हलाइण जो हिकिड़ो नुक़्तो ज़ेरे गौर आहे ऐं उन में उहा कहिड़े क़िस्म जी तहरीक थी सघे थी, उहा अदम ताउन जी थी सघे थी, जलसनि जुलूसनि मुज़ाहिरनि जी थी सघे थी। त इहो सुभाणे अञा शयूं वाज़े थींदियूं त मुल्कगीर लेवल ते कहिड़े कहिड़े शयुनि खे अॻियां रखियो वेंदो। ऐं इहा बि शइ नज़र आई पए त हुननि जे ॻाल्हियुनि मां त हू स्टेप वाइज़ जेके आहिनि, माना दर्जा ब दर्जा क़दम खणंदा ऐं यकदम को वॾे हुन ते न वेंदा जो बसि इस्लामाबाद खां बंदि कयूं या डी चौक ते वञी को धरणो वञी था वियूं। पोइ अॻे जेको PTI कयो हाणे उन खां थोरो मुख़्तलिफ़ जेका सियासी तहरीक जीअं माज़ी में पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत जी बहाली जे लाइ या इन जे लाइ थींदियूं रहियूं त उन ई क़िस्म जी हिकिड़ी सोच पैदा थिए थी ऐं जेका मूंखे लॻे थो त उहा सगारी थींदी। छाकाणि त हींअर सिंध वाहिद हिकिड़ो सूबो हुयो जेको हिन मुल्कगीर जदोजहद खां पोइते हुयो या पासे ते हुयो, जॾहिं त KPK में, बलूचिस्तान में, पंजाब जे अंदरि मुसलसिल उहे जेके आहिनि शयूं हलंदियूं रहनि थियूं। त हींअर सिंध जे उन में शामिलु थियण सां उनखे हिकिड़ी ताक़त मिलंदी त उहा जेका तहरीक हूंदी आहे पाकिस्तान लेवल ते चई सघिबी त उहा पाकिस्तान लेवल ते आहे। माज़ी में बि जेके तहरीकूं हुयूं उन में कंहिं बि हिक सूबे जी अदम दिलचस्पी या उनजी शमूलियत या शिरकत न हुजण जे करे उहे तहरीकूं कमज़ोर रहियूं। त हिन भेरे बि उन्हनि खे इहो महसूसु पियो थियो त सिंध ॿाहिरि आहे उन खां त उनखे बि पाण में शामिलु कजे। त हाणे पीर साहब पागारे सां मुलाक़ात खां पोइ GDA जी उन में उसूली हिकिड़ो फ़ैसिले करण खां पोइ हाणे बाक़ी थोरियूं घणियूं के शयूं तफ़सीलात जेके हूंदा उहे थियणा हूंदा, उहे थियण खां पोइ इहा शइ यकीनी तौर ते लॻे थी त सिंध में बि उन क़िस्म जी तहरीक हलंदी जेका मर्कज़ी सतह ते तइयन थींदो। जी अच्छा इनाम साहब, इहो असांखे ॿुधाइजो, तव्हां छा था सम्झो जेको पाणी जो मामिलो आहे इंतिहाई संजीदा मामिलो आहे। इन ते त हाणे ॾिसो सिंध जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि त इन शइ जी कंडेम्ड कई आहे, पर उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी जेके पार्टियूं आहिनि PTI हुजे, जेके असद कैसर साहब हुजनि या उन खां अलावा जेके बि अॻवान आहिनि PTI जा, उन्हनि बि इन शइ जी कंडेम्ड कई आहे। महमूद ख़ान अचकज़ई साहब बि इन शइ जी कंडेम्ड कई आहे त जेको केनालनि वारो मामिलो आहे उनजो सिंधु दरिया जो हक़ जेको आहे उहो सिंध जे अवाम खे आहे, उनमें केनाल्स न ठहणु खपनि। तव्हांखे छा थो लॻे, छा सुभाणे को उन हवाले सां बि को फ़ैसिलो साम्हूं ईंदो? बिल्कुलु, इहो बि उसूली तौर ते हिकिड़ो सिंध जे मौक़िफ़ जी फतह आहे त जेको पहिरीं महसूसु पियो थियो त भई पंजाब वारा उनखे शायदि क़बूल न कनि, KPK वारा न कनि, बलूचिस्तान वारा न कनि, छाकाणि त हिकु हिकु केनाल हुननि खे बि ॾिनो थो वञे, हिकिड़ो KPK जे लाइ, हिकिड़ो बलूचिस्तान जे लाइ। पर हींअर इन गॾियल सभिनी जे मौक़िफ़ खां पोइ शइ साम्हूं आई आहे त सुवाल सूबनि खे पाणी ॾियण जो कोन्हे, सुवाल पाणी जी मौजूदगी जो आहे। त अवेलेबल पाणी आहे सही जंहिं ते तव्हां मनसूबा ठाहियो था, त जॾहिं पाणी मनसूबनि जे लाइ मौजूदु आहे न ऐं त उन जे बावजूदि जेके तव्हां कयो था पोइ माना इहो हिकिड़ो लॉलीपॉप आहे। इहो सियासी धुरियूं ऐं सभु सम्झी सघनि था त इहो सॼो जेको हिननि जो लॉलीपॉप आहे उहो असुल में पंजाब जे लाइ पाणी चोलिस्तान वारे इलाइक़े खे आबाद करण जे लाइ खणी उनखे आबाद करे ऐं ही ॿियनि खे बाक़ी सिर्फ़ु थला आसरा ॾींदा। पाणी जॾहिं सिस्टम में हूंदो ई कोन, छाकाणि त इहा शइ ज़हन में रखो त बाक़ी जेके ॿिया केनाल आहिनि उहे सभु जा सभु सिंधु दरिया ते डिपेंड कंदा। ही वाहिद जेको चोलिस्तान जो केनाल हूंदो उहो उन मां सिंधु दरिया मां डाइवर्ट करे जेको खणी ईंदा
हेठे एरिया में जेको पंजाब लोअर पंजाब हुजे उन में जेको पाणी हुननि जो मथियनि दरियाहनि मां आयो पए त उन्हनि खे हितां हेठि पूरो कंदा उन्हनि जी खोट ऐं मथे वरी उन्हनि खे उतां चोलिस्तान केनाल मां खणी वेंदा सॼो पाणी जेको मौजूदा सिस्टम जे लाइ इरिगेशन वारे उन निज़ाम जे लाइ जेको उहो उतां मथां खणी वेंदा त पोइ मौजूदा पाणी जी खोट जेका पैदा थींदी उहा त समूरी थींदी पंजनद खां पोइ यानी उहा जॾहिं पंजनद खां पोइ जेका खोट थींदी उहा त सिंध बलूचिस्तान त बराबरि जी जेका असां भोॻींदा ऐं KPK खे मिड़ेई सिर्फ़ु ईअं नाले मात्र चई छॾींदा केनाल जो ख़बर न आहे त मनसूबो थींदो न तंहिंजे करे इहा हिकिड़ी फतह आहे मूंखे लॻे थो न रुॻो इहो पर उन सां गॾोगॾु जेको ज़मीनुनि वारो मामिलो आहे उहा बि शइ वाज़े थी आई आहे त ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जेको आहे उहो पाकिस्तान जे अवाम ऐं पाकिस्तान जे क़ौमी मुफ़ादनि जे लाइ कोन्हे किन फ़र्दनि ऐं किन कंपनियुनि जे मुफ़ादनि जे लाइ त उहो प्रोजेक्ट थी सघनि था पर मुल्क जी मईशत खे मुल्क जे नाले खे मुल्क जे माण्हुनि खे ख़ुशहाल करण जे लाइ ताक़त वठण जे लाइ अहिड़े क़िस्म जा मनसूबा न थींदा आहिनि जेके तव्हांजी 2 लखें एकड़ ज़मीन खे गैराबाद कनि ऐं वरी 2 9 लखें एकड़ ॿी ज़मीन कंहिंजे लाइ आबाद कनि त उहा बि शइ उन्हनि खे सम्झ में अचे थी ऐं उहा बि उन्हनि क़बूल कई आहे त सभु जेके मनसूबा आहिनि SICF ई बुनियादी तौर ते उनखे उन्हनि सभिनी इहो क़बूल कयो त इहो ई गैर आइनी आहे छाकाणि आइन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी सेक्रेटरेट अहिड़ो इदारो नथो ठाहे सघिजे जंहिंखे अस्करी इदारा जेको आहे सो उनजी लीड कनि ऐं उहा अलॻि सां हिकिड़ी सेक्रेटरेट हुजे जंहिंखे तव्हां मुल्क जे नेशनल इंट्रस्ट जे लाइ स्ट्रेटेजिक शयूं चओ ऐं पोइ उहे हुननि जे हवाले करे छॾियो समूरो मुल्क नेशनल इंट्रस्ट हूंदो आहे समूरो अवाम नेशनल इंट्रस्ट हूंदो आहे समूरे मुल्क जो हिकु नेशनल इंट्रस्ट हूंदो आहे पर उहो नेशनल इंट्रस्ट नेशनल कंसेंसस ऐं नेशनल सॼी इंटीग्रिटी सां ॿधलु हूंदो आहे तव्हां जेका डिसइंटीग्रिटी करे चंद ताक़तवर धुरियुनि जे मर्ज़ी ऐं मंशा मुताबिक़ उन्हनि जा जेके आहिनि से प्रोजेक्ट खणी क़बूल कराए उन्हनि खे नालो ॾियो नेशनल इंट्रस्ट जो त उहो नेशनल इंट्रस्ट माज़ी में बि सभिनी खे नज़र ईंदो रहियो आहे त जॾहिं तव्हां अफ़गान वार पे विढ़ियो त उहो नेशनल इंट्रस्ट हुयो या न हुयो अॼु पाण तव्हां ख़ुदि जेॾी महिल वेही करे चओ था त इहो उन वक़्त में असां ॿाहिरि मुल्कनि जूं वेही करे जंगियूं पंहिंजी धरती ते विढ़ियासीं त इहा हाणे जेका ही जंहिंखे तव्हां नेशनल इंट्रस्ट चओ था त माज़ी में जेको ॿाहिरिनि मुल्कनि जे लाइ पंहिंजी सरज़मीन तव्हां जंग जो मैदान बणाए छॾी अॼु वरी तव्हां ॿाहिरिनि मुल्कनि जे इंट्रस्ट में पंहिंजी ज़मीन खे ॿाहिरिनि मुल्कनि जे जानवरनि जो चरागाह बणाए छॾींदो उन्हनि जे गाह पैदा करण जे लाइ उन्हनि जे माण्हुनि जे खाद खुराक पैदा करण लाइ इहा सरज़मीन जॾहिं इस्तेमालु थींदी त उनजा मुफ़ाद नथो चई सघिजे त को मुल्की मुफ़ाद आहिनि उहे वरी उन्हनि गल्फ ऐं अरब कंट्रीज़ जे मुफ़ादनि जे लाइ असांजी सरज़मीन जेका इस्तेमालु थींदी नतीजे में ही असांजी बाक़ी जेका लखा एकड़ ज़मीन सिंध तोड़े पंजाब जो हेठियों हिसो हुजे या बलूचिस्तान हुजे KPK हुजे उहे बर्बाद थी वेंदा जी ठीक है वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ नाज़रीन पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं हिकु त पॉलिटिकल सिचुएशन जे हवाले सां ॿियो पाण पाणी जे मामले ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं हिते वठूं त शॉर्ट ब्रेक स्टे वध